मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जैन पूरी कायनात खे ख़लक़ियो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, जंहिंखे अल्लाह ताला पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मूंखे उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। इलाही ॾींहंनि खां पोइ अॼु आउं हीउ वीडियो ठाहे रहियो आहियां। कुझु घरेलू मसरूफ़ियातुनि जे करे जेको आउं वीडियो न ठाहे सघियसि, सॉरी। अॼु ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ आउं वीडियो ठाहे रहियो आहियां। वीडियो खे एंड ताईं ॾिसियो। सिंधी ग्रामर जी वीडियो आहे। वीडियो में अॼु असीं सिखंदासीं जुमिलो छा खे चइबो आहे ऐं जुमिले जो छेद छा आहे। जुमिले जो छेद छा आहे, ॿ शयूं सिखंदासीं। नंढी वीडियो आहे। वीडियो खे एंड ताईं ॾिसिजो। इंशाल्लाह तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो ऐं तव्हांखे तमामु घणी नॉलेज मिलंदी। उहे दोस्त जेके मुंहिंजी वीडियोज़ ॾिसी रहिया आहिनि, मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो ऐं बेल आइकॉन ते ज़रूरु क्लिक करियो त जीअं सभ खां पहिरीं मुंहिंजी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। थैंक यू। अचो त हाणे लेक्चर जी तरफ़ हलूं। पहिरीं त जुमिलो छा खे चइबो आहे, जुमिले जे बारे में पढ़ंदासीं त जुमिलो चइबो छा खे आहे। हिते नंढी डेफिनेशन लिखियलु आहे जुमिले जी। लफ़्ज़नि जो अहिड़ो मेल जंहिंजी मुकमल माना निकिरे त उनखे जुमिलो चइबो आहे। सॉरी, हिते मूं लिखियो कोन्हे। उनखे जुमिलो चइबो आहे। यानी लफ़्ज़ जॾहिं पाण मिलंदा आहिनि, हिकु लफ़्ज़ मिले, ॿ लफ़्ज़ मिलनि, टे लफ़्ज़ मिलनि या चारि लफ़्ज़ मिलनि, त उहे छा ठाहींदा, जुमिलो ठाहींदा। पर उनखे जुमिलो तॾहिं चइबो जॾहिं उनजी असांखे मुकमल छा मिले, माना मिले। अदरवाइज़ उहो जुमिलो कोन चइबो। हाँ, फॉर एग्ज़ाम्पल मिसाल आहे हिते, अहमद स्कूल वञे थो। मूं वटि हिकु आखाणियुनि जो किताबु आहे। हीउ मुंहिंजो ॻोठु आहे। हीउ हुआ जुमिला। हाणे हीउ ॾिसो, हिन में अहमद छा आहे, हिकिड़ो लफ़्ज़ आहे, स्कूल लफ़्ज़ आहे, वञे लफ़्ज़ आहे, थो लफ़्ज़ आहे। त इहे घणा लफ़्ज़ थिया, हिकु ॿ टे चारि लफ़्ज़ मिली करे असांजो हिकिड़ो जुमिलो ठहियो, जंहिं मां असांखे मतिलबु सम्झ में अचे पियो ऐं माना सम्झ में अचे पई। अच्छा, जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल हिते पाण इन्हनि लफ़्ज़नि जो चेंज करियूं, फॉर एग्ज़ाम्पल स्कूल, वञणु, अहमद, ठीकु आहे न, ऐं थियणु, ही बि लफ़्ज़ आहिनि। ॾिसो, हिन में ही बि लफ़्ज़ आहिनि। स्कूल बि लफ़्ज़ आहे, वञण बि लफ़्ज़ आहे, अहमद बि लफ़्ज़ आहे, थियण बि लफ़्ज़ आहे। यानी हिन खे जुमिलो चइबो या न, न सां हिन खे जुमिलो कोन चइबो। छो जो हिन मां असांखे माना त सम्झ में ई कोन पई अचे त चए छा पियो। स्कूल वञणु, अहमद थियणु, असांखे मतिलब जी ख़बर कोन पई पए। त लफ़्ज़ त पाण में मिली जुमिलो ठाहींदा, पर जुमिलो उनखे असां तॾहिं चवंदासीं जॾहिं उन मां असांखे पूरो मतिलबु सम्झ में अचे, पूरी माना सम्झ में अचे त हू चवनि छा थो चाहे। जीअं हिते असांखे सम्झ में अचे पियो अहमद स्कूल वञे थो, असांखे सम्झ में अचे पियो हीउ जुमिलो आहे, त हिनखे असां जुमिलो चई सघूं था। मूं वटि हिकु आखाणी जो किताबु आहे, हिनखे बि असां जुमिलो चई सघूं था। पर हिते बि लफ़्ज़ साॻिणा आहिनि, स्कूल वञणु, अहमद थियणु, पर हिनखे असां जुमिलो नथा चई सघूं। छो जो हिन मां को बि मतिलबु ज़ाहिर कोन पियो थिए, त इहो असांजो जुमिलो कोन थींदो। हीअ सिर्फ़ु असांजा लफ़्ज़ चइबा, हिननि खे सिर्फ़ु असांखे लफ़्ज़नि जो मेलाप चइबो, बाक़ी हिनखे जुमिलो नथा चई सघूं। छो जो जुमिले लाइ हिकु वाहिद शर्त आहे त उनजो मतिलबु, उनजी माना असांखे क्लियरली सम्झ में अचे। क्लियर, ई थी वियो जुमिलो। हाणे पढ़ो था जुमिले जो छेद। जुमिले जो छेद छा खे चइबो आहे, कीअं थींदो जुमिले जो छेद, उन जे बारे में सिखंदासीं। त दोस्तो, जुमिले जो छेद, जुमिले खे छेद करण लाइ ॿिनि हिसनि में विराइबो आहे। जुमिले खे छेद करण लाइ असां उनखे ॿिनि हिसनि में विराईंदा आहियूं। कहिड़ा ॿ हिसा आहिनि? नंबर पहिरियों आहे मुब्तदा, नंबर ॿियो आहे ख़बर। हींअर रिसेंटली मूं जेको आहे वीडियो बि ठाही हुई शायदि उर्दू में, मसनद ऐं मसनद आलिया, ठीकु आहे न।
शायदि ही उन सां रिलेटेड आहे जुमिले जो छेद। अचो त हाणे हिन जो मिसाल पढ़ूं, मिसाल में वधीक सम्झंदासीं। जुमिलो आहे खलील ख़त लिखे थो। हाणे इन में छेद कीअं कंदासीं? खलील जेको आहे उहो थींदो मुब्तदा। छा थींदो? मुब्तदा। माना असांखे जेको बि जुमिले में फ़ाइल हूंदो न उहो हमेशह मुब्तदा हूंदो। बाक़ी जेको जुमिलो बचे थो ख़त लिखे थो इनखे चइबो ख़बर। छा चइबो? ख़बर। खलील ख़त लिखे थो। खलील जेको थींदो उहो थींदो मुब्तदा ऐं ख़त लिखे थो जेको थींदो उहो थींदो ख़बर। अहिड़े तरीक़े सां हू किताब पढ़े थो। हाँ, हिन में हू छा आहे? हू आहे मुब्तदा। छा आहे? मुब्तदा। ऐं किताब पढ़े थो छा आहे? किताब पढ़े थो आहे ख़बर। हींअर ई मूं जेको आहे रिसेंटली वीडियो ठाही हुई इन जे बारे में उर्दू में, त हीअ बि उन सां रिलेटेड आहे। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। टेक केयर।